लालच कान्हे चन्ना फ़कीर माखे कुछ कोन था ॾियण मां हिननि खे कुछ कोन थो ॾियां न को हिननि जी मां में लालच वा न को मुंहिंजी हिननि में लालच वा पर मुंहिंजी हिननि सां मोहब्बत तॾहिं पैदा थी आहे जो मां हिननि खे हिकु नसुल न ॿिए नसुल खां वठी करे सुञाणा थो मुंहिंजे बाबे सुहिणे शेरे मुस्तफ़ा खां वठी करे अॼु ताईं हे मोहब्बत पंहिंजी ॾेखारींदा था अचनि जॾहिं हो मोहब्बत ॾेखारींदा त मांखे कहिड़ो एतिराज़ आहे मां बि हिननि सां मोहब्बत ऐं प्यार कंदो आहियां ये तव्हांजे साम्हूं बाटिया फ़कीर वेठा हिननि खे बि मां सुञाणा थो 50 साल न अधु सदी गुज़री वई आहे 60 साल 65 साल छड़ थिया हिननि जी निस्बत हिननि जो ताल्लुक़ सुहिणे शेरे मुस्तफ़ा सावा जॾहिं हे मूं सां ताल्लुक़ रखनि था ख़ुदा कारी त मांखे बि को मथे में सूर नाहे जो मां ताल्लुक़ छिॾां अदा जेको हिकिड़ो क़दम फ़कीर ॾे वधी ईंदो फ़कीर 10 क़दम वधी करे हुनखे जे गले जरूर लगाईंदो आहे इंसान कैसा मोहब्बत इं कोन कंदो आहे न को नफ़रत इं कंदो आहे मोहब्बत पैदा थींदी आहे वफ़ादारी जे करे मोहब्बत पैदा थींदी आहे ताल्लुक़ जे करे हे जेके अल्लाह जा बाना अल्लाह इन्हनि सां इं मोहब्बत कान कई आहे इन्हनि अल्लाह जे बाननि पंहिंजे रब सां मल्हायो आहे तॾहिं मुंहिंजे बिछड़े अल्लाह उन्हनि सां ताल्लुक़ रखियो आहे ऐं अल्लाह उन्हनि जी तारीफ़ फरमाई आहे उन्हनि जो शान एॾो बुलंद आहे हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाईंदो आहे तन तस्बीह मन मणियो दिल तबूरो जचड़े तदू ते तलब जो वहदत सुर वजल वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुल ओए सुताई सुहल निंद्र इबादत तन जी हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो सारी रात सुबहानो सच्ची रात जागदा है सारी रात सुबहानो जागी जनी याद कयो उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चवे मिठी अब लधो मानो ओए कोड़े कल सलाम अचो आसण तन जे अल्लाह के राजी कयो मिठड़े अल्लाह सां ताल्लुक़ रखियो आहे इबादतूं कयो है अदा याद रखजा अल्लाह जो वलियो बेअमल कोन हूंदो आहे अल्लाह जो वलियो शरीयत जो पाबंद हूंदो आहे ॿियनि खे बि शरीयत ते हलाईंदो आहे ऐं ही जेको वक़्तु आहे ही वक़्तु ॾुखियो आहे फितने जो वक़्तु आहे माण्हू माण्हू खे खाइण लाइ तैयार आहे ॾाढ़ण लाइ बीठा ख़ुदा कारण ॻाल्हि करण वारा अल्लाह जा प्यारा बाना जहान मां हलिया विया पोइ ते बचा मूं जहिड़ा गुनहगार पोइ ते बचा मूं जहिड़ा दुनियादार अदा याद रखजा अल्लाह जा जेके प्यारा बाना उन्हनि खे अल्लाह इहो मक़ाम ॾिनो आहे जो अल्लाह जे वलीअ जी ज़ियारत कबी आहे त मिठड़ो अल्लाह याद अची वेंदो आहे माना शरीयत खां परे कोन हूंदा तरीक़त खां परे कोन हूंदा अल्लाह जा वली बुग़्ज़ कोन रखदा कीनो कोन रखदा हसद साड़ कोन कंदा नफ़रतूं कोन पालींदा अल्लाह जा प्यारा बाधा जेको उन्हनि जे दर ते हलियो ईंदो आहे अल्लाह जा प्यारा बाधा त उहे हंजे करे चोर अची करे तॾे में लिकी करे सुमे अब्दुल कादिर जिलानी उनखे ॿाहिरि कढी करे विलायत सां नवाज़े करे रवानो फरमाए छॾींदो आहे ये अल्लाह जे वलियन जो मकाम पर याद रखजा इन दुखे वक्त में तू जिंदा आई इन दुखे वक्त में जॾहिं माण्हू चवनि था त तरक्की वॾी थी आहे पर मां नथो मञा मां चवंदो हां तरक्की कान थी आहे ये जहालत जो वक्त वधी वियो आहे हर को पाण खे मुफ्ती थो समझे हर को पाण खे आलिम थो समझे हर को पाण खे वली थो सॾाए हर को पाण खे सवा शेर थो सॾाए को बि पाण खे शेर मञण लाइ तयार राधा याद रखजा माण्हुनि जे दिलि में मोहब्बत इन्हनि फोटो सां कोन पवंदी आहे दुनिया में जेका माण्हुनि जे दिलि में मोहब्बत आहे ईअं कोन पवंदी आहे मुंहिंजो मिठड़ो अल्लाह दिलि में मोहब्बत छटींदो आहे तॾहिं माण्हुनि जे दिलि में वञी मोहब्बत पैदा थींदी आहे
अदा जे करे मां चवां त हे जदीद दौर वा इंटरनेट जो दौर वा मां मशहूरी वॾी हासिल करे वठंदो सदा ईअं नाहे मशहूरी शइ आहे पर माण्हुनि जे दिल ते कंट्रोल करणो मुहबत पैदा करणो इहा ॿी शइ आहे अचो त मदीने वारे मीर खां पुछूं त या रसूल अल्लाह इहा कीअं पैदा थींदी आहे आमिना जो नालो फरमाए थो अल्लाह जॾहिं कंहिं माण्हूअ सां मुहबत कंदो आहे अल्लाह जिब्राईल खे घुराईंदो आहे ओ जिब्राईल हलिया जिब्राईल अल्लाह वटि पेश थींदो आहे ओ मुंहिंजा अल्लाह कहिड़ो हुकुम आहे रब फरमाईंदो आहे फिलाणे बाने फिलाणे जे पुट सां मां अल्लाह मुहबत कयां थो ओ जिब्राईल वञी करे आसमाननि में ऐलान कर त हे मुंहिंजो प्यारो बानो आहे जॾहिं हज़रत जिब्राईल उतां अल्लाह वारो हुकुम वठी अची करे आसमाननि में ऐलान कंदो आहे मदीने वारो मीर फरमाए तो फयूदहु लहुल क़बूलु फिल अर्द जॾहिं आसमान वारा हुन सां मुहबत कंदा त ज़मीन वारा ऑटोमेटिक हुन सां मुहबत शुरू करे ॾींदा अला हेॾा निहार मां तोखां पुछां थो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी तो बि कोन ॾिठो आहे मां बि कोन ॾिठो आहे दुआ करदा अल्लाह ताला तोखे मांखे ज़ियारत नसीब फरमाए पीरान पीर तुंहिंजे ॻोठ जो नाहे पीरान पीर तुंहिंजे ज़िले जो नाहे पीरान पीर तुंहिंजे सूबे जो त छा पर मुल्क जो बि नाहे पर छा सबबु आहे जो अॼु तो हिंगोर जामे रसूल आबाद में वेठो हां पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो नालो वठूं था त तुंहिंजे दिल में उथमा था उतन मोहब्बत ऐं सिक थी जागे या कहीं विधि आहे या मुंहिंजे अल्लाह विधि आहे हे जेके हुकूमत में माण्हू वज़ीर अमीर हन सरदार इहे पंहिंजा चाचा छॾींदा वाठा छॾींदा जेके उन्हनि जी तारीफ़ बयान कंदा पर कसम खुदा जो अल्लाह जे वलियन खे इन कम जी ज़रूरत पवंदी कान्हे रब मिठो पाण हुननि जी मुहबत मख़लूक जे दिलनि में छटे छॾींदो आहे अदा हज़रत पीरान पीर जो शान रब ज़ुल जलाल बुलंद फरमायो आहे मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन पीर रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह तो बि कोन ॾिठो आहे असांखे बि ज़ियारत नसीब कोन थी आहे 2800 साल गुज़री विया बस सदियूं न 28 सदियूं गुज़री वियो पर उन जे बावजूद अॼु हिन सदीअ में जेकॾहिं इमामुल आरिफीन रोज़े धणीअ जो नालो खणो था त दिल में थदकार ई थदकार थो पइजी वञे छा सबब आहे हज़रत मखदूम सरवर नूह तो कोन ॾिठो आहे उन जे बावजूद तूं उन सां मुहबत करी थो हज़रत सुल्तानुल औलिया तो कोन ॾिठो आहे उन जे बावजूद तूं उन सां मुहबत करी थो हज़रत गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारो बि तो कोन ॾिठो आहे पर उन जे बावजूद तूं उन सां मुहबत कंदो आहे छा सबब आहे इन जे करे इहो सबब आहे जो गौसल आलमीन जहिड़े जोनल माण्हुनि जे दिलनि में मुस्तफ़ा करीम जी मुहबत विझी छॾी वरी अल्लाह गौसल आलमीन जी मुहबत माण्हुनि जे दिलनि में छटे छॾी आहे इन जे करे यादि रखजा विलायत पाण पढ़ाइण सां कोन मिलंदी आहे पंहिंजे लिखाइण सां कोन मिलंदी आहे चवाइण सां कोन मिलंदी आहे ख़लीफ़नि चमचनि जे चवण सां बि कोन थींदी आहे विलायत ॾियण वारो मुंहिंजो मिठड़ो अल्लाह आहे जेका मदीने वारे मीर जे दर तां मिलंदी आहे सुणो अली शेर ख़ुदा ठपो हणंदो आहे पीरान पीर सही कंदो आहे तॾहिं अल्लाह विलायत अता फरमाईंदो अल्लाह जा वली ये कोन थिया घणा साल थिया घणो वक्त थियो आहे जो तव्हां जे असां जे मुल्क में वहाबिन देवबंदिन हाणे त जेल भॼी पई अथनि केरु भॼी वियो न जो शेर मुस्तफ़ा भॼी वियो पर ॻाल्हि ॿुधो घणो इन्हनि ख़र्च कया जलसा जुलूस किताब बकवासूं तकरीरूं तंजीमूं इलेक्शनूं माण्हू वाठा चमचा नेट इंटरनेट वीडियो वॉइस छा हिननि घटि न कई अल्लाह जे वलियनि जे लाइ सरेआम बेअदबियूं सरेआम गुस्ताखियूं हाणे खणी हिननि पंहिंजी टोन मटाई आहे चेंज कई आहे पादर लॻो अथनि हुन जे बावजूद ख्वारी थी अथनि तॾहिं तरीक़े वारदात हिननि मटायो आहे पर मां तो
तोखे ॿुधायां 50 साल या 100 साल थियण वारो आहे वध में वध देवबंद खे इन्हनि केॾा ज़ोर लॻाए छॾिया मां अखर उहो कोन थो चवां कहिड़ा ज़ोर लॻायो इन्हनि ज़ोर लॻाए छॾिया पर कसम ख़ुदा जो अल्लाह जे वलीअ जी मोहबत कंहिंजे दिल में तिर जेतिरी घटाए कोन सघिया बल्कि मणनि जे तादाद में अल्लाह पाण वधाए छॾियो इहा आहे मां ग़लति थो चवां अल्लाह जे वलीअ जी मोहबत घटी या वधी सोना पर अल्लाह जी वलीअ जी सुञाण कर जंहिंखे तूं ॾिसे थो न कंठा पातल कोला पातल वॾा वार ॾाढ़ी लका सेर बचायल न को मुछूं ठहियल ऐं सॼो ॾींहुं थुल्हो डंडो खयूं करे पिनंदो वरते दर दर थिए तूं उनखे ॾिसिजे हलो वॾो पहतल मुड़ुस आहे अबा हो पहतल कोन्हे तुंहिंजो कारो मोह आहे अल्लाह जा वली पिनंदा कोन्हनि अल्लाह जे वलीअ जे दर ते मखलूक अची करे खाईंदी आहे अल्लाह जा वली खाराईंदा रुगो खाराईंदा न अल्लाह जे वली छा कंदा अच त मूंखे ॻाल्हि यादि अची वई आहे तोखे ॻाल्हि करे छॾियो तुंहिंजे दिमाग़ में वेहंदी वञे त तूं पंहिंजे हिन 15 सदीअ में दिमाग़ में विहार बद मज़हब वहाबीअ खे पाण ते खिलण जो मौक़ो न ॾे जेको ॼट ॾिसे हुनखे आॾो हीअं कयूं न बीठो हुजो न बल्कि महबूब जो बचड़ो हुजे सुन्नत जमायत जो सरदार हुजे असांजो बि सरदार इहो न बाक़ी जट भंगोरो हथ में कंठा कोला बाबा तल तूं उनजे कॾहिं ठही कोन थो तूं सुन्नी हा पाण ते माण्हुनि खे लॼाए न बद मज़हबनि खे असांजे मथां खिलाए न जो हो चऊं त तव्हां सुन्नी हर जट जे कढो न असां अल्हम्दुलिल्लाह महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सचनि बचड़नि जे कढो हाणे अच त मां तोखे ॻाल्हि खोले करे कयां जीअं तुंहिंजे दिमाग़ में वेहे दुरूद मुंहिंजो बि सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब थक जो न सला सला सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अञा शौक़ में सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह वक्त जो कामिल वलियो उन वलीअ जो नालो हज़रत गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारो ज़ोर सां सुभान अल्लाह ओ सुबहावल हक ज़करिया मुल्तान वारो अल्लाह उनके ये अखियों अता फरमायो है सिंध में जड़े सैर करते अची करे लोवारी शरीफ वारी जगह ते पहुतो आ हजरत गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारो घोड़े ते सवार वा पंहिंजी जुती बेला थईं घोड़े तां हेठ पैदल हलण शुरू फरमाए खलीफल पुछो कि बिला छा सबब हुआ इते को कब्रिस्तान कोन्हे इते का मस्जिद कान्हे छा सबब हुआ जो तव्हां हितां खां पहिरें उखाड़े हलिया हो हज़रत गौस बहावल हक फरमायो तव्हां जी दीद कान थी ॾिसे मां गौस बहावल हक जी दीद कम करे थी मां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसां थो अॼु खां 250 साल पोइ थिए हिन ॻोठ जो नालो लुवाई आहे हिन ॻोठ मां जवान पैदा थींदो जंहिं जवान जो नालो मोहम्मद ज़मान होंदो लक़ब हुन जो सुल्तानुल औलिया होंदो अची करे दुनिया में ज़िक्र इलाही जा दौर जारी फरमाईंदो वो अल्लाह जो प्यारो बानो पारे बुधाए वयो वो गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वारो रज़ी अल्लाह तआला अन्हु उन जो पोटो उन पोटे जो नालो चाहे हजरत शाह रुकने आलम समझो सुभान अल्लाह अन्य जोर सा सुभान अल्लाह वो हजरत
हजरत शाह रुकने आलम नंढड़ो हजरत सदरुद्दीन आरिफ जो साहबजादो सदरुद्दीन आरिफ गौस बहावल हक ज़करिया मुल्तान वाले जो बचड़ो हे वरी उन जो पुटड़ो माना हजरत गौस बहावल हक जो पोटरो वो जेड़ी मलंग नंढड़ो केरो शाह रुकने आलमो अम्बड़ उन जी घर में हिकड़ो वणवा जी हे वणवा हेडा बि हिकड़ो वणवा उनन बिन्ही वणन बा हिक वण में उन जी अम्बड़ साइड ओ हजरत शाह रुकने आलम जो पीघो बधदिया पीघो बधी करे पीघे के लोडो ॾींदिया उन सां गॾो गॾु चवंदिया अल्लाह अल्लाह चओ अल्लाह 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 वा हजरत शाह रुकने आलम जी अम्बड़ ओ पीघो लोडी दिया पीघो लोडण सां गॾो गॾु यो ज़िक्र अल्लाह अल्लाह जो बि कंदिया वरी उन जी अम्बड़ साइण जड़ी वाला ज़िक्र कंदिया त ओड़ी वाला चवंदिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत शाह रुकने आलम के अमर साइड मसाला या 2.5 साल खीर पियारियो मां कुर्बान वजो इन अमर जो शान ताजे का रुकने आलम जेड़े जवान जी अमरवा वो हजरत शाह रुकने आलम जे जेड़ी मल खीर पीण जो वक्त पूरो थियो वो हजरत शाह रुकने आलम के उन पीखे में अमर बथड़ो छदे दिनो पर अजीब निजाम है ओ पीको उन वण में बथलो टंगलो जेड़ी मल हवा घुलंदी आ त हवा घुलण सा उन पीखे मां आवाज ईंदो आ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह ओ खाली पीगो हलदो हवा में त उन मां जिक्र जो आवाज पियो ईंदो इहो छा सबब आ इहो केड़ो सबब आ जो उन पीघे में केरो आहे बि कोन उन जे बावजूद उन मां अल्लाह अल्लाह जो आवाज बंद कोन थो थिए इन जो सबब हे आ त उन पीघड़े में जड़ो तेड़ो बार कोन सुतो आ अल्लाह जो वली सुतो आ पर उन पीघे के लोलण वारी का आम औरत नाहे उहा हजरत शाह रुकने आलम जी वलियाणी अम्बड़ सवोरी आहे उनजा हथ मुबारक लगा उन जे हथन मुबारकन जी बरकत इहा वा पीघड़े मां आवाज पियो अचे उन मां ज़िक्र जो आवाज बंद कोन थो थिए जो सुभान अल्लाह